इते अवां ॿी न्यूज़ अलर्ट शेयर कंदासीं। रोहिड़ी खां पुलिस जी कार्रवाई में एक जवाबदार गिरफ़्तार थियो आहे। शराब जूं 480 बोतलूं हथ थियूं आहिनि। पुलिस बेड़ी चौक भरिसां ॻुझे इतला ते कार्रवाई करे जवाबदार अब्दुल मजीद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां 20 कार्टन में पियल शराब जूं 480 बोतलूं हथ करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ मुनशियात एक्ट तहत केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। न्यूज़ अलर्ट आहे अवां सां शेयर कंदासीं। रोहड़ीअ मां पुलिस कार्रवाई कंदे एक जवाबदार के गिरफ़्तार करे शराब जूं 480 बोतलूं हथ करे वरतियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर करीम बख्श जतोई खां। जी करीम बख्श, कार्रवाई के हवाले से वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईं थो वञा त एसएसपी सखर आबिद बलोच जी हिदायतनि ते समाजी बुराइनि ख़िलाफ़ क्रेकडाउन जारी आहे। एसएचओ रोड़ी सनावला खुआरे जी वॾी कामयाबी कार्रवाई कंदे कार खे रोके कार जी तलाशी दौरान 20 कार्टून जंहिंमें 480 बोतलूं शराब जूं हथ करे जवाबदार अब्दुल हमीद मथां मंशियात एक्ट केस दाख़िल करे छॾियो आहे। एसएचओ जो चवण त वधीक समाज में बुराइनि में जेको मुलविस हूंदो उनखे बश्क न कयो वेंदो। जॾहिं त एसएसपी सखर ख़ासि हिदायतूं जारी कंदे उन्हनि ते ज़ाब्तो आणे समाज जी बुराइनि खे रोकण लाइ पुलिस जूं कार्रवाई जारी आहिनि। जी वॾी महिरबानी करीम बख्श हिन हवाले सां अपडेट करण जे लाइ।